युबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। उजड़ गया वो बाग जिनके लाख माली थे, उजड़ गया वो बाग जिनके लाख माली थे। जब दुनिया से सिकंदर गया तो दोनों हाथ खाली थे। काबिल सद एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, स्टेज पे मौजूद कारी अब्दुल लतीफ लगारी साहब, बिरादर अजीज हाफिज खालिद अहमद कलोड़ो साहब, आइन जलसे जी इंतजाम के संभालने वालो बिरादर अजीज मंजूर अहमद कलोड़ो साहब, हाजी मोहम्मद साहब, ऐं ॿिया बुजुर्ग जेके आलिम सगोरा आहिनि वेठा आहिनि, ऐं पिंडाल में मौजूद मुंहिंजा गैरतमंद मुअज़्ज़िज़ साथियों, अज 5 शाबान मुअज़्ज़म जी रात 1447 हिजरी 24 जनवरी सन 2026 अवाजे नंगोट बरादी कलोड़ा में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो कुरान पाक जो वाइज तवां सां भी सर्दी जी मौसम में पंहिंजा नरम ऐं गरम बिस्तरा छॾे करे बंद करे अल्लाह जे पाक कुरान के ॿुधण जे लाइ हाज़िर थियूं। मकसद ॿियो न आहे, असां सभिनी जो मकसद हिकिड़ो आहे त असांजो अल्लाह असां खां राज़ी थिए। इन्नमल आमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि ते, जेका नियत हूंदी मां तव्हां में भलो गुमान थो समझां जो तव्हां सभु इहो इरादो खणी आया हो त क़ुरान जो वाइज़ ॿुधी अचूं, मन न मन अल्लाह असांजी इन कोशिश थी, अल्लाह असांजी इन जिदोजहद थी, अल्लाह ताला खे रहमत जी ऐं मुंहिंजे सभिनी जे मथां रब रहमत जो मींहुं वसाए, ऐं ॻोठ जे मथां बि रब जो रहमत जो मींहुं वसे थो। छो त क़ुरान इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिउ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून, फरमाए जंहिं वक्त पढ़ियो वञे मुंहिंजो क़ुरान त फस्तमिउ लहू वअनसितू, चुपड़ी करे माठ करे बाअदब थी मुंहिंजे क़ुरान खे ॿुधो। छो त क़ुरान मामूली न आहे,
ये वो कुरान आ, वो किताब आ जंहिंजी तिलावत रब करीम पाण करणु फरमाए। अल्लाह जो कुरान पढ़े भी पाण मज़ो केॾो हूंदो। तंहिंजे करे रब तो फरमाए तव्हां ॿ कम कयो, मुंहिंजे क़ुरान खे ॿुधो बादब थी वेही ॿुधण तव्हांजो कमु आहे। रब तो फरमाए तव्हांजे मथां रहमत जो वॾो मींहुं वसाइण मां अल्लाह जो कमु आहे। दोस्तों बुजुर्गो, महीनो शाबान जो, गुजरल महीनो रजब, ईंदड़ महीनो रमजान। इन्न इद्दत अश्शुर इंदल्लाह इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिन्हा अर्बअतुन हुरुम। फरमाए तो यकीनन महीने जो गानाटो अल्लाह पाक वटा तो महीना 12। अब कचरी के लायक ना पर अल्लाह तो फरमा सा उन्होंने 12 महीनन में 4 महीना चूंडिया। घना बाबा 4 इज्जत वारा महीना, रजबुल मुरज्जब, जुल्काद, जुल्हज ऐं मुहर्रम, ये 4 महीना चूंडियल। वरी अल्लाह इन्हने 6 महीनन मां वरी रब तबारक व तआला हिकड़ो महीनो पंहिंजे लाइ चूंडियो, हिकड़ो महीनो मदीने जे मीर लाइ चूंडियो। अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब करीम रजब महीनो मां अल्लाह जो, रजबुल्लाह, रजब मुंहिंजो महीनो, ऐं शाबान महीनो मां अल्लाह तुंहिंजे लाइ चूंडियो आहे। त शाबान तो मोहम्मद जो महीनो आहे, से मुंहिंजी उम्मत। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब करीम तू भी मूंखे प्यारो आहे त तुंहिंजी उम्मत भी मूंखे ॾाढी प्यारी। तुंहिंजी उम्मत लाइ मां उहो महीनो चूंडियो आहे जेको 11 महीननि जो सरदार आहे, जंहिंमें हिक नेकी कर त 70 नेकिन जो सवाब मिले। सुभान अल्लाह। हुअं त आम 10 नेकी, हिक ते 10, हिक ते 10, पर रमजान में हिक ते 70। हिते हाणे हिन महीने में हिकड़ो ख़त्मो कढो 10 ख़त्मनि जो सवाब। 1 रुपयो अल्लाह जे नाले ते ॾियो 10 रुपयनि जो सवाब। 1000 अल्लाह जे नाले ते ॾियो 10 हज़ारनि जो सवाब। पर रमजान जे महीने में हिकड़ो ख़त्मो कढो त 70 ख़त्मनि जो सवाब। हा सही। ॾींहुं ॾींहुं रात रात रहमत सां भरियल, शैतान बदिजी वेंदा, जहन्नम जा दरवाजा बंद, जन्नत जा दरवाजा खुली वेंदा। इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समाए व अबवाबुल जन्नत। जने दाखिल थींदो रमज़ान जो महीनो न, फुतिहत अबवाबुस समाए, आसमान जा दरवाजा खुलंदा। फुतिहत अबवाबुल जन्नत, जन्नत जा दरवाजा खुलंदा। व गुलिकत अबवाब जहन्नम, जहन्नम के बंद कंदास। वसुलसिलत शयातीन, शैतान के बदंदास, शैतान बदजी वेंदा। ऐं रमजान शरीफ में शैतान न हूंदा, जेल में हूंदो। इहो महीनो अल्लाह तो फरमाए मोहम्मद मां तुंहिंजी उम्मत लाइ चूंडियो। शाबान में 5 अखरन शीन बा आइन शाबान अलिफ नून। 5 शीन शराफत माना यो शीन तो चवई ते हिन महीने में शराफत सिखो, शरीफ थी। आइन अमल जो, हिन महीने में अमल कर। छो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महीनो ॾिसंदा हा त क़ुरान जी तिलावत घणी कंदा हा। अम्मा आयशा फरमाए थी त मुझे मोहम्मद कंहिं बि महीने में एॾा रोज़ा न रखिया जेॾा रमज़ान जे शाबान जे महीने में रोज़ा रखिया। छो त रमज़ान सां मुतसिल।
मुसलमान ज़कात कढंदा हाणे त रजबन न कढनि ताके गरीबन के मिस्किनन के यतीमन के रोज़ा रखण जी तौफीक थे पैसो होंदो तो रोज़ा रखंदा वेचारा कुरान घणो पढ़ंदा सहाबा इन महीने में मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ घणो पढ़बो घणो छो त नबी जो महीनो मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो सीन तो चे शरीफ थी ऐं तो चे अमल कर बा बरकत जी ये महीनो बरकत इन महीने में बरकत अलिफ उल्फत जो इन महीने में अल्लाह बारन सा प्यार तो कर मोहम्मद जो महीनो नून नूर जो इन महीने में इबादत कर रब जे नूर के हासिल कर असां चवंदासीं नमाज पढ़ो साईं मौली साहब हाज़ुर साईं रमज़ान अचे थो रमज़ान में पढ़ंदासीं न हुकुम न रमज़ान में कपड़ा भी धोराईंदासीं तरावीह पढ़ंदासीं जिक्र कंदासीं तहज्जुद पढ़ंदासीं रमज़ान शरीफ अचे थो न बाबा रातियूं तो 3 एक कल गुजरी वही भी अजो आ 3 सुभाणे अचण वारी कल गुजरी अज तो क्या ताया अज न रात में रब जो जिक्र तो करे कुरान तो बुधी हद में ते तहज्जुद पढ़ नमाज पढ़ जिक्र कर सुभाणे ते न रखो मलकी सही सुभाणे नमाज भी पढ़ंदासीं रोजा भी रखंदासीं न बाबा अज सुभाणे कह न ॾिठी चंगा भला राज सुता सुबह जो उथाई का गारंटी इंसान जी काई न था तंहिंजे करे रजब गुज़री वियो शाबान जी अॼु 25 जी रात आ 25 ॾींहं अॼु खां कपड़ा साफ कर नमाज पढ़ गिला छॾ ज़िना छॾ चोरी छॾ व्याज छॾ गिला छॾ रुश्वत न का ओड़े पाड़े सां भलो हल वॾनि जी इज्जत कर नंढनि ते शफ़क़त कर अबे अम्मा जो अदब कर भलो थी रहो सोणो थी रहो रमज़ान आयो तो लख दफ़ा मरहबा अगर रमज़ान को असां अॻे हलिया वियासीं त पोइ अल्लाह हिन रमज़ान जे समूर नेकिन ऐं बरकतुनि जो सवाब असांजे नामा अमाल में लिखाए छॾी छो त मां मुंड में जो इन मल अमाल पींदी अल्लाह मां रमज़ान खां अॻु में ई शुरू अल्लाह मां रमज़ान खां अॻु में ई तो ॾे आयो अल्लाह मां रमज़ान खां अॻु में ई तोखां माफ़ी थो माफ़ कर माफ़ कर माफ़ कर अॼु इस्तक़बाल रमज़ान तू हिकड़ो महीनो रमज़ान जे लाइ तैयार न तो थे हिकड़ो महीनो अग में भला 5 ॾींहं गुज़री आ 25 ॾींहं अग में तैयार थी छो तो रमज़ान एडी इज्जत वारो महीनो आ जो सॼो साल माना रमज़ान जे अचण जे इस्तक़बाल जे लाइ 11 महीना अल्लाह जन्नत के सिंगारींदो आ छाजे जे लाइ जे रमज़ान थो अचे रमज़ान तो रमज़ान या 11 महीना परे आ जन्नत सिंगार तू रमज़ान लाइ 20-25 ॾींहं अॻु में नथो तैयार थे कलमे वारो अॻियो महीनो मेराज जो अल्लाह जी ज़ात जो कसम मोहम्मद एॾो वफ़ादार नबी मिलियो अथव जो पी भी पुटन सां एडी वफादारी न तो करे दोस्त दोस्त सां एडी वफादारी न तो करे भाव भाव सां एडो वफादार नाहे मां धीअ सां एडी वफादार नाहे उस्ताद शागिर्द सां एडो वफादार नाहे जेडो सदको वञास मिठो मोहम्मद गुनहगार उम्मत सां वफादार हा पदरी शाबान अचे थी न असांखे ज़हन में आहे त पुटनि खे फटाका वठी ॾींदा सयूं खाईंदासीं हलवा तोखे इहा ख़बर आहे त पाण फरमाए या आयशा जी मुंहिंजा साईं तो ख़बर आहे त पदरी शाबान जी रात छा थींदो आहे से अलाह ॼाणे अलाह पंहिंजे रसूल खे ॼाणे
पाण फरमाए आशा 15 शाबान जी रात सॼे साल जी मलाइक बजट पेश कंदा बजट हिन साल घणा जमंदा घणा मरंदा मलाइक लिखंदा हेतिरा ॿार जमंदा हिन 15 शाबान खां वठी करे वरंदे 15 शाबान माना 14 शाबान शाबान हेतिरा ॿार जमंदा मरंदा घणा हेतिरा अब जेके मरंदा न हिन साल हिननि जा नाला जेरनि जी लिस्ट मां कढो मोहनजी में लिखी छॾी घुमे थो 5 महीना 6 महीना जेरो आ नालो मोहनजी लिस्ट में लिखंदुसि हे वरी जेतो बंगला ठाहींदुसि मारियूं ठाहींदुसि पुट जी शादी कंदुसि हिते बंगलो वठंदुसि हीअं कंदुसि हे कंदो आ तदबीर पर खिलंदी तस मथों तकदीर तकदीर खिलंदी तो साहब तो फलाणे महीने में तुझो लिखियल आहे ॼाणबो हे तदबीरूं तकदीर खिलंदी अल्लाहु अकबर इन महीने जी 15 शाबान जी रात रिज़्क़ लिखबो तो रिज़्क़ अल्लाह ऐलान कंदो आहे अला मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू आए कोई गुनाहन में बुड्डल घुरे तमा गुनाह बख्शा सोना सुभान अल्लाह आए कोई बेरोजगार घुरे तमा अल्लाह रोजगार ॾियांसे आए कोई मकरूज घुरे तमा कर्ज लाहियांसे रोज तो सॾींदो आहे पर 15 शाबान जी रात अल्लाह जी रहमत ॿारनि खे सॾींदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर जी राणिया अबा बकर सिद्दीक जी न्याणिया खिनन कलहोड़न जी अमड़ा नबी जो बीबियों मोमिनन जो अमड़ियों उहा मोमिनन जी अमर थी फरमाए तो उन रात 15 शाबान जी रात मुझा साईं आया मुझे कमरे अधरात थी मां ॾिठुमि त मुंहिंजो मिठो मोहम्मद उथिया काॾे था वञनि मां भी होरण्या पोयां वयसि हाणे जाते मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आ यो अम्मा आशा जो यो घर हुयो यो कमरो हुयो वया मदीने साईं रोज़े का जन्नतुल बकिया वेजिया परे नहीं पर कदम ये सजन कमरे में निकली जन्नतुल बकिया अम्मा फरमाती मां भी हो रहे वयस दिसा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो दुआओं प्या घुरन ओ मुझा करीम अल्लाह मुझा रहीम अल्लाह अज 15 शाबान जी रात तुझा मलाइक लिखण में पूरा दफ्तर प्या लिखजन अल्लाह जो 15 शाबान जी रात मुझा उम्मती कलमो पढ़ियो ओंदाई जी रात ओ मुझा अल्लाह को नमाज में हूंदो को गुनाहन में हूंदो को निंड पयो हूंदो 15 शाबान जी रात तुझा मलाइक पिया दफ्तर लिखन ओ मुझा अल्लाह मां तुझो महबूब मां तुझो हबीब दुआ तो घुरा अल्लाह मुझी उम्मत वारन जी शक्ल तब्दील न कजाए अजाब नान जाए ले ओ मुझा मौला पत्र जो मींह न वसाए जाए ले ओ मुझा मौला मां मोहम्मद मुस्तफा पे दुआ घुरा ओ मुझा करीम अल्लाह मुझी उम्मत जी पारत थई इते 15 शाबान जी रात अचे थी।